अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां कलसुम किचन मां अॼु मां तव्हांखे सेखारे रही आहियां पटाटनि जा कबाब या टिकियूं। सिंधीअ में त असां बिल्कुलु टिकियूं चवंदा आहियूं, पटाटनि जूं टिकियूं। ऐं ही मूं सिर्फ़ु पटाटा उॿारे रखिया आहिनि ऐं सावा मिर्च कटे रखिया आहिनि ऐं सावा धाणा ऐं 2 अंडा आहिनि मूं वटि। बाक़ी जीअं जीअं तयारी थींदी थी वञे त मां तव्हांखे ॾेखारींदी थी वञा। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदा। ऐं हाणे मां आलूनि पटाटनि तां जेको छिलका लाहे ऐं हिन में रखंदसि। मां घणा थांव ख़राबु करणु न चाहींदी आहियां, इन करे जंहिंमें मूं देॻीअ में उॿारिया आहिनि उन में ई अच्छा तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त पटाटा उॿरनि त कॾहिं बि चुल्हो बंदि करे पटाटा न कढिजो, छो त चुल्हो तव्हां बंदि कंदो त हिकदमि पटाटा पंहिंजो पाणी जज़ब करे वेंदा ऐं तव्हांजे जंहिं महिल पीसींदो त तव्हांजूं टिकियूं पाणी अठियूं थींदियूं। ही मसालो हिन जो ख़ुश्क हुजणु लाज़मी आहे, तॾहिं सुठे तरीक़े सां टिकी ठहंदी। जीअं त तव्हां ॾिठो त मूं तव्हांजे साम्हूं ई आलू जेको आहे सो छिलिया पिए, हाणे ही छिलजी मुकमिल थी विया आहिनि। हाणे मां हिनखे हिन साण जेको आहे सो क्रैश कंदसि। जेकॾहिं तव्हां वटि इहा शइ मौजूदु न आहे त तव्हां जेको आहे सो आलू उखरी मोहरी बि इस्तेमालु करे सघो था, उन में आसानीअ सां पीसजी वेंदा आहिनि। पर मूं वटि इहा सहूलियत आहे क्रैशर जी, इन करे मां इहो थी इस्तेमालु कयां। हिन सां ॾाढा जल्दी नरम पीसजी वेंदा आहिनि पटाटा जेके बिल्कुलु तव्हां ॾिसी सघो था त केॾा सुहिणा। हिन में बिल्कुलु आलू जेको आहे न को साबित ज़रो बि न रहियो आहे। जेकॾहिं आलू हिन में साबित रहंदो थोरा बि त उहे टिकियूं सुठियूं ठहंदियूं। ऐं बाक़ी जेकॾहिं थोरी कमी आहे त उहा मां उनखे हथ सां कंदसि त उहा बिल्कुलु ख़तमु थी वेंदी। इहा आहिनि सावा मिर्च, सन्हड़ा बारीक कटियल आहिनि। इहा आहिनि सावा धाणा, बिल्कुलु सन्हड़ा कटियल, ॾंडियूं घटि पता जेको आहे ज़्यादा। ऐं हीअ आहे हिकिड़ो नंढड़ो नॉर्मल बसर, असां जहिड़ो पंहिंजे बेदे में विझंदा आहियूं ओड़ो इन में ख़ासि इहा आहे। ऐं ॿियूं जेके मां हिन में शयूं विझंदसि त सभु तव्हांखे ॾसींदी वेंदमि त हिन में छा छा थो पए। इहा आहिनि मिर्च कुटियल 2 चमचा। थोरियूं ही स्पाइसी थींदियूं आहिनि, इन ई करे वधीक सुठियूं लॻंदियूं आहिनि। ऐं इहा आहे हेठि 1/2 चमचे खां घटि आहे। इहा आहे लूणु, तक़रीबन मूं 1.5 चमचो विधो आहे हिन में। हिनखे हीअ आहे गरम मसालो, बिल्कुलु 4थो चमचो। ऐं सुका धाणा 1 चमचो, फुल न आहे बिल्कुलु। ऐं हीअ आहिनि कुटियल मिर्च। हाणे तव्हां सोचींदो त मिर्च त मिर्च आहिनि, पर ईअं न हूंदो आहे। मिर्चनि में फ़र्क़ु ज़ाइक़े में बि चेंज हूंदो आहे, कुटियलनि में ऐं पीठलनि में। ऐं हीअ आहे ज़ीरा पाउडर। कॾहिं तव्हां वटि घर में मौजूदु न आहे त का ॻाल्हि कान्हे, भली तव्हां हुन में न विझो। मूं 1/2 चमचो ज़ीरा, चांहि जो चमचो 1 विधो आहे। ऐं हीअ आहे अदरक पाउडर। तव्हां थूम ऐं अदरक पंहिंजो घर जो कुटे बि इस्तेमालु करे सघो था, विझी सघो था। हीअ बि 1/2 चमचो आहे। ऐं हीअ आहे थूम, हीअ बि पाउडर आहे मूं वटि 1/2 चमचो। तव्हां अदरक थूम ॿई गॾे कुटे उहो बि इस्तेमालु करे सघो था, पर ख़्यालु रहे त उन में घणो पाणी अठ जेको आहे न हुजे। हाणे मां हिनखे मिक्स कंदसि, तव्हांजे साम्हूं बिल्कुलु सही थी वेंदा। हिन में लूणु मिर्च जी कमी न हूंदी आहे। ही टिकियूं हूंदियूं ई स्पाइसी आहिनि। जेकॾहिं तव्हांखे घटि स्पाइस पसंदि आहे त पंहिंजे मर्ज़ीअ मुताबिक़ घटि बि करे सघो था, वधाए बि सघो था। जीअं त मुंहिंजे घर में वधीक मिर्च खाधा था वञनि ऐं लूणु। ऐं हीअ तव्हां पचाए खाई ॾिसो, उमेद त तव्हांखे पसंदि ईंदियूं ऐं हिन जे ज़ाइक़े में तव्हांखे फ़र्क़ु महसूसु थींदो। ऐं तव्हां चाहियो त ही शाम जी चांहि ते बि
ठाहे खाई सघो थियूं, पंहिंजे महिमाननि खे पेश करे सघो थियूं सलाद साण गॾु। पर हिकिड़ी ॻाल्हि जो ध्यानु रहे, सियारो हुजे या गर्मी हुजे, पटाटनि जा कबाब पुराणनि पटाटनि सां ई ठहंदा, नमनि सां कॾहिं बि न बीहंदा। नमनि में पाणी ठहंदो आहे घणो, इन करे उहे न आहिनि सिर्फ़ु बीहंदा, उहो नरम थी वेंदो आहे उन्हनि जो। ऐं ॾिसो तव्हां बिल्कुलु मिक्स थी वियो आहे हर शइ हिन में बाक़ी कुझु बि जेको आहे न रहियो आहे। हाणे मां तव्हांखे ॾसींदमि कबाब। जीअं त पहिरीं मां तव्हांखे ॿुधाए चुकी आहियां त मूं वटि 2 अंडा आहिनि। इहा अंडा मां हिन क़िस्म जी प्लेट में विझी तव्हां ठाहींदव त तव्हांजी टिकी उन में सही तरीक़े सां मैश थींदी। न त जेको आहे सो अंडो सफ़ा तरे में थी वेंदो टिकी मथे, ऐं हिन सां तव्हांजो अंडो घणो बि ज़ाया न थींदो। अच्छा, मुंहिंजा कबाब घणा ठहंदा इन करे मुंहिंजा 2 अंडा आहिनि। तव्हांजा जेकॾहिं घटि हूंदा त उन लाइ हिकिड़ो अंडो बि काफ़ी आहे। ऐं ॿाहिरां मथां ही फिकी रहे, अंडे में डिप थींदी, त इन जे लाइ जेको आहे थोरो बिल्कुलु लूणु बि ज़रूरी आहे त जीअं ॿाहिरां फिकी न लॻे। जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो त मूं तयारु करे वरितो आहे ऐं मूं अंडो बि फेटे वरितो तव्हांजे साम्हूं ई। ऐं हाणे हिननि खे थोरो ज़ोर सां, ही नंढड़ा बिल्कुलु न ठहंदा आहिनि, ही वॾा वॾा सुठा लॻंदा आहिनि। थोरो हिनखे ज़ोर सां दॿाए, न हथ आलू करण जी ज़रूरत आहे, न तेल हणण जी ज़रूरत आहे। ॿिन्ही तरीक़नि सां आलू झटि टुटी पवंदा आहिनि। इन करे हिननि खे थोरो दॿाए चङी तरीक़े सां ऐं तव्हां हीअं रखो। ऐं मूं पंहिंजो तओ रखियो आहे, उहो तए ते पिछाइणा आहिनि, ज़्यादा गिह जी बि ज़रूरत कोन्हे। हीअ जेको आहे सो डीप कोन थींदा आहिनि, हल्के तेल में ई जेको आहे सो फ्राई थींदा आहिनि। ऐं झटपट, छो त ही अॻु में ई फ्राई आहिनि, उबरियल आहिनि, सिर्फ़ु ॿाहिरां हिननि जो कोड ई पचंदो। ऐं तव्हां खाई ॾिसिजो त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदा। ऐं जे पसंदि अचनि त शेयर ज़रूरु कजो ऐं कमेंट बि कजो। जीअं त अॼुकल्ह हर जेको आहे जो घर खां उर्दू चैनल, ऐं मां ख़ुदि सिंधी आहियां त काफ़ी शयूं आहिनि जेके उर्दूअ जूं आहिनि त मूंखे उहे सम्झ में न ईंदियूं आहिनि। त हिननि जो नालो जेके उहे वठंदियूं आहिनि उहे सम्झ में न ईंदा आहिनि। इन करे मूं फ़ैसिलो कयो त मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंधीअ में ॻाल्हायां ऐं सिंधीअ में तव्हांखे हर शइ ॿुधायां। हाणे मां तए ते तेल थी विझां। हाणे मां तए ते तेल विझी रहिया, तव्हां ॾिसी सघो थियूं त एतिरो ज़्यादा बि न आहे पर एतिरो कम बि न आहे बिल्कुलु। ऐं हिन जी चुल्हे जी बाहि जेको आहे उहा सफ़ा घटि रखो, सफ़ा घटि बि न पर बिल्कुलु घटि हुजे, काफ़ी घटि हूंदी आहे, दम खां थोरी वधीक हुजे त जेको आहे उहो न त आलू ॿाहिरां ई जेको आहे सो वेंदा सड़ी ऐं अंदरां सही न पचंदा। प्लेट में इन करे अंडो आहे त जीअं हिन टिकीअ खे आसानीअ सां लॻी सघे, बिल्कुलु हीअं तव्हां कोट करे ऐं तव्हां हीअं खणो, टिकीअ खे कुझु बि न थींदो। थोरो हिनखे अंडो घटि कयो ऐं हीअं तव्हां रखंदी वञो, जेतिरो बि तव्हांजो तओ वॾो आहे ओतिरो वधीक पची वेंदो। तव्हां हिननि जो कलर ॾिसिजो ऐं ज़ाइको बि। अच्छा, काफ़ी माण्हुनि खे अंडो पसंदि न आहे त तव्हां अहिड़ो ई बैटर ठाहे सघो थियूं बेसण जो, बिल्कुलु अहिड़ो नरम छिटिरो करे इन अंडे जहिड़ो ई, ऐं उन में बि तव्हां ही डिप करे ऐं पचाए सघो थियूं आराम सां। हीअ हिन तरीक़े सां तव्हां जेको आहे बिल्कुलु आहिस्ते सां, छो त काफ़ी नरम हूंदियूं आहिनि, जेसि ताईं हीअ पचनि न थियूं, या वरी हिन विच मां आलू जेको आहे सो निकिरी पवंदो त उहो सॼे तए ते बिखिरजी वेंदो ऐं असांजो तेल ख़राबु थी वेंदो।
इन करे इहा कोशिशि कजो त जीअं हिन मां आलू न निकिरे। थोरो बि हिनखे दॿाईंदो कंहिं साइड खां सही तरीक़े सां न फुलाईंदो त आलू निकिरी ईंदो पटाटो ऐं जेको आहे सो असांजी टिकी जेको आहे सो भॼी पवंदी। आलू चवणु सॉरी, लेकिन छा करे माण्हू 24 कलाक ॻाल्हाए थो त के न के लफ़्ज़ विच में अहिड़ा अची वञनि था। हूअं त पटाटो बि असांजो सिंधी लफ़्ज़ आहे कोन, इंग्लिश में बि पटाटो था चवनि, असां त सिंधीअ में सफ़ा बिल्कुलु इहा आहिनि असांजा बटाला। ऐं तव्हां ॾिसो त बिल्कुलु घी तेज़ गरम न आहे, आराम सां पची रहियो आहिनि। ऐं बिल्कुलु निंडड़ियूं बि न आहिनि। उहो अक्सर ॾिठो आहे त निंडड़ियूं टिकियूं माण्हू ठाहींदा आहिनि इन डप खां त मथां हू भॼी पवनि, पर इहे न भॼनि थियूं टिकियूं। ऐं हूअं बि असांखे जेकॾहिं पटाटा ई खाइणा आहिनि त पटाटनि जूं त हज़ारे चीज़ूं आहिनि जेके असां ठाहे सघूं थियूं। काफ़ी घरनि में पटाटा रोज़ भाॼी गोल कटे भाॼी पचाए छॾ, गोल कटे फ्राई करे छॾे, इन तरीक़े सां खाई काफ़ी माण्हुनि जो मुंहुं पइजी वेंदा आहिनि। पोइ चवंदा आहिनि पटाटा बिल्कुलु न तरजो, बिल्कुलु पटाटा न पचाइजो, केरु खाईंदो? पटाटा त पटाटा ई आहिनि, पर उन्हनि जी शिकिलूं इलाही आहिनि जेके तव्हां मटाए सघो था, पंहिंजे मर्ज़ीअ मुताबिक़ खाई सघो था। ऐं यकीन कयो कॾहिं बि उहा शइ मुंहुं न आहे पवंदी, हिकिड़ी शइ मुंहुं पवंदी आहे। हिननि जो कलर तव्हां ॾिसो बिल्कुलु कहिड़ो लाइट गोल्डन थो अचे हिन ते। तव्हां फ्राई पैन में बि ठाहे सघो थियूं, कढ़ाईअ में बि ठाहे सघो थियूं, बसि सिर्फ़ु इहो ध्यानु रखिणो आहे त हीअ टुटे न कंहिं साइड खां, न त हिन जो सॼो पटाटो ॿाहिरि निकिरी ईंदो ऐं उहो टिकी टुटी पवंदी। नाज़रीन, मुंहिंजी तयारु आहिनि कबाब, पटाटनि जा कबाब। इहे तव्हां खीरे सां, दही, अचार ऐं केचप सां खाई सघो था। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी रेसिपी हीअ वणी आहे त प्लीज़ अॻिते शेयर कंदा ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। महिरबानी।